अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ख़ुशि आहियो? चाक चङा भला बिल्कुलु ॿाहिरनि में असांजूं दुआऊं आहिनि त शाल अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे अमान में रखे, आमीन। दोस्तों, हिकिड़े झंग में अकेलो कांव रहंदो हुयो। कांव पियो झंग में उॾामंदो हुयो ऐं उनखे ॾाढी ख़ुशी थींदी हुई। कांव इहो सम्झंदो हुयो त मूंखां वधीक ख़ुशि पखी हिन धरतीअ ते ॿियो को आहे कोन। ऐं हुनजा इहे ख़्याल तॾहिं टुटी पिया, भोरा भोरा थी विया जॾहिं हुन हिकिड़े गेरे खे ॾिठो। जॾहिं गेरे खे ॾिठईं त कांव ॾिठो त हीअ त मूंखां वधीक ख़ूबसूरत आहे, मां त सॼो कारो आहियां। गेरे वटि वियो, गेरे खे चयईं, यार तुंहिंजी त ज़िंदगी जेका आहे उहा माशाअल्लाह ॾाढी भली गुज़रे थी पई ऐं तूं तमामु घणो ख़ुशि पखी लॻे थो, छो जो तूं ॾाढो सुहिणो आहे, मां कारो आहियां, कोझो आहियां। गेरे चयुसि त हा, मुंहिंजो बि बिल्कुलु इहो ई ख़्यालु हुयो जंहिं वक़्त ताईं आउं तोते सां न मिलियो हुयुसि, छो जो तोतो जेको आहे उहो साओ आहे ऐं उन जा 2-3 क़िस्म जा रंग आहिनि तोते जा, ऐं तोतो मूंखां बि वधीक ख़ूबसूरत ऐं ख़ुशि पखी आहे। कांव तोते वटि वियो, तोते सां हुनजी जॾहिं मुलाक़ात थी त तोते खे चयईं, वाह वाह यार, तूं त माशाअल्लाह रंग बिरंगी आहीं ऐं ॾाढो ख़ूबसूरत आहीं, तूं हिन धरतीअ ते ख़ुशहाल पखी आहीं। तोते चयोसि, हा इहो तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे, पर मुंहिंजो बि इहो ख़्यालु जेको आहे उन वक़्त ताईं हुयो जंहिं वक़्त ताईं मूं मोर खे न ॾिठो हुयो। कांव उन खां मोर जो पतो वठी ऐं मोर वटि वियो, ॾिठईं त मोर हिकिड़े चिड़िया घर में आहे ऐं हज़ारे माण्हू मोर जा रंग बिरंगी पर ॾिसण जे लाइ टिकेटूं ख़रीद करे ऐं अंदरि आया ऐं उनखे ॾिठऊं। जॾहिं उहे माण्हू हलिया विया शाम जो, मोर अकेलो थियो त कांव उॾामी मोर वटि आयो। मोर खे ॾिसी ऐं चयईं त वाह वाह, तूं त ॾाढो ख़ूबसूरत आहीं, हिते त अलाए केतिरा रंग आहिनि तुंहिंजे परनि में, न तोतो एॾो ख़ूबसूरत आहे, न को झंग में ॿियो पखी को एॾो ख़ूबसूरत आहे, तूं त ॾाढो ख़ूबसूरत आहीं। मोर चयुसि, बिल्कुलु मुंहिंजो इहो तुंहिंजो जेको इहो ख़्यालु आहे इहो बिल्कुलु दुरुस्त आहे, पर मूं ताईं पहुचण ताईं, जॾहिं तूं मूंखे ॾिठो त तोखे इहो ख़्यालु थियो त हीअ ख़ुशहाल पखी आहे ऐं भलो पखी आहे, पर तूं ॾिस त मां झंग में, मां चिड़िया घर में क़ैद आहियां ऐं मूंखे जंहिं वक़्त ताईं मूं तोखे न ॾिठो हुयो उन वक़्त ताईं मूंखे बि इहो लॻंदो हुयो त मां ख़ुशहाल पखी आहियां, पर जॾहिं मूं तोखे ॾिठो ऐं पाण खे ॾिठो त मूंखे महसूसु थियो त मां त क़ैद आहियां, हिकिड़े पिंजरे में आहियां, मूंखे पिंजरे में वाड़ियो वञे थो ऐं मां केॾांहुं वञी नथो सघां। ऐं जॾहिं मूं तोखे ॾिठो त तूं उॾामंदो पखी हुएं, उॾामंदो ऐं ख़ुशहालीअ सां घुमंदो फिरंदो पियो वरिते, पंहिंजे मर्ज़ीअ सां घुमंदो फिरंदो पियो वरिते, उॾामंदो रहें। सो मूं जॾहिं तोखे ॾिठो त मुंहिंजी इहा हसरत थी त काश मां कांव हुजां। सो तूं आज़ादु आहीं, इन आज़ादीअ ते ख़ुशि रहो ऐं इन आज़ादीअ जे करे तुंहिंजा जेके मामला आहिनि उहे सही था हलनि। सो दोस्तो, असां इंसाननि जो बि इहो ई हाल आहे। असां साम्हूं वारे माण्हूअ खे ॾिसी चवंदा आहियूं त इहो असांखां वधीक ख़ुशि आहे, इहो असांखां वधीक मुतमइन आहे, ऐं जॾहिं वरी असां पंहिंजो पाण खे ॾिसंदा आहियूं त असांखे पंहिंजो पाण हक़ीर लॻंदो आहे। जेकी असां वटि सहूलियतूं आहिनि, जेकी असां वटि शयूं आहिनि, उहे असांखे नंढड़ियूं लॻंदियूं आहिनि ॿिए खे ॾिसी करे। ऐं जॾहिं उन माण्हू जे क़रीब थींदा आहियूं त ख़बर पवंदी आहे त न, हिन खां वधीक त फलाणो माण्हू जेको आहे वधीक ख़ुशहाल आहे, उनखे ॾिसंदा आहियूं उन खां वधीक को ॿियो माण्हू असांखे ख़ुशहाल लॻंदो आहे। ईअं असां माण्हुनि खे जाचींदा रहंदा आहियूं, पर जेको कुझु असां वटि मौजूदु आहे, जेकी अलाह ताला असांखे नेमतूं अता कयूं आहिनि, उन्हनि ते असां शुक्रगुज़ारी न आहियूं कंदा, पंहिंजे पाण खे ॿियनि सां भेटींदा रहंदा आहियूं, जेका तमामु घणी ग़लति ॻाल्हि आहे। सो इन जे करे असां वटि जेको कुझु मौजूदु आहे, जंहिं हाल में असां आहियूं, शुकुरु कयो इन्हनि नेमतुनि खां। अलाए जे केतिरा माण्हू आहिनि जेके वांझियल आहिनि, इहे नेमतूं, इहे सभु सहूलियतूं उन्हनि माण्हुनि वटि न आहिनि जेकी तव्हां वटि आहिनि। सो पंहिंजो जेको मुआज़नो आहे, पंहिंजी जेका भेट आहे, उहा ॿियनि माण्हुनि सां करणु जॾहिं असां छॾे ॾींदासीं तॾहिं असां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघंदासीं। जेकॾहिं वीडियो तव्हांखे अॼु जी असांजी इहा पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे मोकल ॾियो। अल्लाह वाही।